पूरी सिंध जियां बॉर्डर में भी सिंध न्यूज़ जे सर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी के सिटी सदर मुनीर अहमद शेख, सईद अहमद कोलाची, रफ़ीक तुनियो, सिकंदर ज़हरी, एडवोकेट हाशिम चांडियो, इसाक दमड़ी की अगवानी में दरगाह चौक खां हैदर चौक ताईं ज़बरदस्त रैली कढी वई। सिंध न्यूज़ जे ॾिनल स्लोगन इल्मु पिरायो सिंध संवारियो सेठ सिंधी सकाफ़त जो ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो, जंहिंमें सभई शाइरियुनि शिरकत कई। रैली में शिरकत कंदड़नि में पाकिस्तान पीपल्स पार्टी सदर मुनीर शेख, सईद अहमद कोलाची, एडवोकेट हाशिम चांडियो, सिकंदर ज़हरी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध न्यूज़ पारां ॾिनल स्लोगन इल्मु पिरायो सिंध संवारियो जे उनवान खे असां ख़राज तहसीन पेश कयूं था। इन उनवान सां माण्हुनि में शऊर पैदा थींदो, पंहिंजे मासूम ॿारनि खे तालीम ॾियारींदा, छाकाणि त असांजी सिंध ॿियनि सूबनि जी भेट में पोइते आहे ऐं सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। सिंध में रहंदड़ सिंध हमेशह अमुन जो पैगाम ॾिनो आहे। रैली शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदे सिंधी सकाफ़ती गीतनि ते रक़्स कंदे रैली हैदर चौक ते पहुती, जिते शहरियुनि सकाफ़ती गीतनि ते वॾो रक़्स कयो, गुल निछावर कया, मुख़्तलिफ़ माण्हुनि तक़रीरूं करे रैली में सिंध जे तरक़ीअ जो दुआऊं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।